ख़बर सां शेयर कयूं पिया। छाछरे में गर्मी वधण खां पोइ मोर पखियुनि में बीमारी, 20 मोर मरी विया। 3 ॾींहनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि अंदरि 20 मोर तड़पी मरी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे वाइल्ड लाइफ टीमूं मोकिले बीमार मोरनि जो इलाज कराए वञे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। छाछरे में गर्मी वधण खां पोइ मोर पखियुनि में बीमारी पइजी वई आहे। 20 मोर मरी विया। 3 ॾींहनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि अंदरि 20 मोर तड़पी मरी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाइल्ड लाइफ टीमूं मोकिले बीमार मोरनि जो इलाज कराए वञे। छाछरे में गर्मी वधण खां पोइ मोर पखियुनि में बीमारी पइजी वई। 20 मोर मरी विया। 3 ॾींहनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि अंदरि 20 मोर तड़पी मरी विया। वाइल्ड लाइफ टीमूं मोकिले बीमार मोरनि जो इलाज कराए वञे। मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। छाछरे में गर्मी वधण खां पोइ मोर पखियुनि में बीमारी पइजी वई आहे। 20 मोर मरी विया। 3 ॾींहनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि अंदरि 20 मोर तड़पी मरी विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर बरकत अली बजीर खां। जी बरकत अली, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, छाछर तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गर्मी जी शिदत वधण खां पोइ थर जे फितरी हुसन मोर पखियुनि में बीमारी पखिड़िजी वई आहे। छाछरो जे ॻोठ करीमदा जो तड़, समूर हिंद, केसरा समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में 3 ॾींहनि अंदरि 20 खां मथे मोर जेके आहिनि उहे मरी विया आहिनि। राणी खेत नामी वायरस जो शिकार मोर पखी अखियुनि जे नूर खां महरूम थी तड़पी जेको मरी वञनि था। केतिरा ई मोर जेके आहिनि उहे बीमारी में वरतल आहिनि। ॻोठाणनि बीमार मोरनि खे जंग मां खणी अचनि था ऐं जंहिंखे टोटकनि ज़रिए बचाइण जी कोशिशि कनि था, पर नाज़ुक पखी बीमार जी सट न सहंदे मौत जो शिकार थी वञनि था। थरवासियुनि जो चवणु आहे त मोरनि जो जेको मौत जो कारण आहे उहो हिकु अहम कारण आहे त सख़्तु गर्मी में पीअण जे पाणी जो न मिलणु आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त वाइल्ड लाइफ खाते जूं टीमूं जेके आहिनि उमाणी मुतासिर ॻोठनि में बीमारनि मोरनि जो इलाज करायो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी बरकत अपडेट करण लाइ।